रही दर आहने। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ दर अचो त पढ़ूं। अखरनि जा नाला दाल रे ही जुदाई वारा अखर आहिनि। आवाज़ द र। लफ्ज़ दर मददगार लफ्ज़ ही आहिनि। जुमलो ही दर आहिनि। हाय ज़ेरे ही दाल ज़बर द रे ज़बर र दर। अलफ मदो आ हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। दर अदद जमो ऐं दर अदद वाहिद आहे। दर मुज़क्किर लफ्ज़ आहे। दर ग्रामर में इसम आहे। दर लफ्ज़ जी माना चौखट, चौकाठो, लंग, दरवाज़ो वग़ैरह आहे। दाल ऐं रे अखरनि जा ॿिया लफ़्ज़ दरसगाह, दरकार, दरबेलो, दरबार, दर्शन, दर्द, दरवेश वग़ैरह। चवणी दर ते दोहल वजन छोकर मेड़े छेणा। अचो त दर लफ़्ज़ खे लिखणु सिखूं। दर अखर दाल रे। आवाज़ द र। लफ्ज़ दर। दर दाल लिखबो। सिट खां थोरो मथो छिके सिट ते आणे थोरो मथे कबो। ज़बर ॾिबसि द। रे खे थोरो मथो आणे हेठि छिकबी र। दर ही हो दर लफ़्ज़ जेको लिखणु सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। रही दर आहने।